सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जी ओ कुछ अर्सो थियो 10-15 साल थिया मुझो नानो नानो यानी नानी जो भाउ वो आए उनकी उम्र वाली वक्त वो तकरीबन वो शुरू में पार्टीशन में लिया गया वो तकरीबन 70-75 साल हुई और शुरू में ही लिया गया उन्हीं वक्त जॾहिं वया 15 साल के हूं तो 15-18 साल की मतलब एतरी उम्र में वो आए पर 50-80 थे कुछ उम्र हुई तो जीअं आयो तो उस पास में जेके भी गोठ हुआ शहर हुआ कई खो भी इं न पूछे तू कंहिंजो पुट आहे जेके उन्हीं वक्त जो सुञाण वारा हुआ उसे पासे वारा उन गोठन वारा सभिनी को पूछे पियो फलाणो तुंहिंजो छा थींदो आहे फलाणी तुंहिंजी छा थींदी आहे तो उनजी औलाद आहे उन्हनि मंझो वो सब बका बका थे गया उनके 80 साल थी गया ऐं हे उनजी टी पीढ़ी कोई चवे मुंहिंजो ॾाॾो कोई चवे वॾो ॾाॾो पीउ त को चवे बि कोन पियो अॻिजो पर सुञाणे हिक हिक पियो फलाणे ख़ानदान में जो तो मां वेठो सभु सुञाणे कीअं वेंदो आहे जेके बि आहे कंहिंखे कुझु सुञाणे पियो कंहिंखे कुझु सुञाणे पियो लेकिन बिल्कुलु निशानो पको काथे चुके न पियो जय जय नालो खड़े वो चाहे बिल्कुल कोई पोटरो चवे कोई डोडरो चवे कोई कुछ चवे लेकिन निशानो जो पको हो जय जो नालो खड़े पर जो पको लगे मां को पूछो तू कदो किया समझ तो किया चाहे हर एक खानदान की काई न काई निशानी होती है मां शुरू को सुझाने दो चाहे ऐसे ॿुधाए लेकिन जो कन्ना वो तक ही मिलंदो पर एॾी खानदान में जो जेके मुंहिंजी ईंदा जो कन थोरो पापड़ी फिरियल हूंदी कंहिंजे नक ते असर हूंदो कंहिंजी उंगली में निशान हूंदो असां शुरू को सभिनी खे ईअं सुञाणंदा चए हे त पंहिंजी जॻह ते मां उन वक़्तु सभु जानवर बि सुञाणे वेंदो असां वेंदा हुआसीं असां जानवर ज़मीदार हो खानदानी चए पोइ असां पंहिंजा घोड़ा हरिदा गलियूं मेहूं जेके बि हूंदा जानवर सभु असां परे को सुञाणींदा हुआसीं चए पोइ हिकु दफ़ो मुंहिंजी बहू चए या कुझु चए मुंहिंजी चोरी थी वई असां ॾाढी कोशिशि कईसीं गऊ असांखे मिली न मिली वई ॻाल्हि ख़तमु थी वई जॾहिं मिली पर असांखे हुयो असांजी गऊ वेंदी असांजी कान्हे 15-20 साल गुज़री विया हिकु दफ़ो मां टपां पियो मूंखे नंढी गाबी नज़र आई मां चयोमांसि इहा गऊ असांजी अदा चोरी कई आहे 20 साल अॻु जी हाणे हेतिरी गाबी मुंहिंजो बसि कीअं चवां चयो न जेका मुंहिंजी गऊ आहे न मुंहिंजो कन जेको आहे न त फिरियल आहे इहा मुंहिंजे गऊ जी निशानी मुंहिंजे खानदान मुंहिंजो आहे इहा पक मुंहिंजी आहे जे आख़िर खे साबित करे न मां उन्हनि मञियो वाकई सां चोरी कई आहे उहा जेका गऊ बगाबी हुई जेका असांजी गऊ चोरी थी वई उनजी ॾोहिटी हुई मां उनजी नानी खे सुञाती वई भई जी नानी जेका कान फिरियल हुई असांजो खानदानी सिस्टम मतलब कुदरत जो केॾो कमाल आहे तो कोई उनको पक्षियों पशु में फिरल कोने कोई जीव और जंतु में फिरल कोने ये सब चीज़ मुझे साम्हूं हुई हिकु हिकु खे सुञाणे पियो कई कोई नालो न पियो पूछे तंहिंजे करे कुदरत जोड़े सभिनी खे रखियो आहे ऐं वरी
हर के जो सिस्टम भी कुदरत में छड़ो असा इंसान कौन हो दुनिया में सबका वधिक मजबूत पहचान तो वह तो कुत्ता जी पहचान पहचाती मामले में आज से कुत्ता ना कोई भी न पहुंच दो पाड़े में ॾिसो जॾहिं कोई मसइलो हुजे उनजे घर में गमी शादी हुजे कुछ जेको जा कुत्ता हूंदा वो बीच में कोई चौधारी गोल दायरे में वेठा हूंदा सब हिकु ॿिए तकीदा वेठा पंहिंजी ॿोली में सब कुछ पंहिंजा असूल सब ठाहींदा आहिनि असांखे छा छा करिणो आहे इन्ही करे कुत्तनि में कोई ॿिए कुत्ते सां कॾहिं बि इंटरफेयर न कंदो आहे तव्हां ॾिसंदा न जॾहिं बि कुतो हूंदो रस्ते सां वञो मोटरसाइकिल ते हुजो गाॾी ते हुजो पंधु हुजो जॾहिं बि वञिजे कुतो भौंकी करे पोयों डुकंदो अॻिते हलंदो पर जात थे उनजी एरिया पूरी थींदी हो हिकदमि उते बीह रहंदो अॻिते हिकु कदम बि ॿिए जी एरिया में न वधाईंदो कॾहिं बि था ॾिसो मोटरसाइकिल तां वञो पोइ कुतो लॻे पंधु वञो जात थे उनजी हद पूरी थींदी उनको कॾहिं अॻिते हिकु पेर बि न सोरींदो ॿिए जी हद में वियो त साम्हूं वारा ॿिया कुता उनखे पटे करे पूरो करे रखंदा भई असांजी हद में तूं आहीं छो जी असांजे गमी हुजे शादी हुजे कोई असूल हुजे हकीकत में जानवर जा भी हूंदा ऐं पहचाती मामले में या न सिस्टम में कुत्तनि जहिड़ी पहचान कोई आहे न संसार जेका पंहिंजे असूल को करे बि न वेंदी त असां इंसान जेके बि आहियूं चवण जो मक़सदु असां ॿियनि जा सिस्टम थोड़े आहिनि पर कुदरत जे तरफ़ो हर को पंहिंजे सिस्टम सां हलंदो